नाज़रवामी न्यूज़ पर आवां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त हुकूमत पारां अवाम मथां ॿीहर पेट्रोल बम किराइण जी तयारी समरी तैयार। 1 फरवरी ते पेट्रोल मशीन में फी लीटर 10 रुपयनि ताईं वाध जो इम्कान। पेट्रोल 5 रुपया 5 पैसा, ISP डीज़ल 10 रुपया 72 पैसा फी लीटर महांगो करण जी सिफारिश कई वई आहे। गासलेट 10 रुपया ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में 9 रुपया 17 पैसा फी लीटर वाध जी तजवीज़। वज़ीर आज़म इमरान खान ओगरा पारां तैयार कयल नई क़ीमतुनि जी मंजूरी अॼु ॾींदो। नाज़रवामी न्यूज़ पर आवां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त हुकूमत पारां अवाम मथां ॿीहर पेट्रोल बम किराइण जी तयारी समरी तैयार। 1 फरवरी ते पेट्रोल मशीन में फी लीटर 10 रुपयनि ताईं वाध जो इम्कान। पेट्रोल 5 रुपया 5 पैसा, ISP डीज़ल 10 रुपया 72 पैसा फी लीटर महांगो करण जी सिफारिश कई वई आहे। गासलेट 10 रुपया ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में 9 रुपया 17 पैसा फी लीटर वाध जी तजवीज़। वज़ीर आज़म इमरान खान ओगरा पारां तैयार कयल नई क़ीमतुनि जी मंजूरी अॼु ॾींदो।